झोल मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त झोल भरिसां गिणंग बंगलो रोड ते दमशाख वटि रईस अली हसन मरी में पोरियतनि जे घरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई। हिन वक़्त ताईं बागड़ी तोड़े ॿिनि बिरादरियुनि जा 5 खां मथे घर जो अलतल सड़ी रख में तब्दील थी वियो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे झोल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहन झोलाई। जी मोहन, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? झोल भरिसां गणंग बंगलो रोड ते दिम शाख वटि ॻोठ रईस अली हसन मरीअ में पोरितनि जे घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई आहे। हिन वक़्त ताईं बागड़ी तोड़े 2 बिरादरियुनि जा 5 खां मथे जेके घर अलतल सड़ी रख में तब्दील थी विया आहिनि। बाहि खे 2 कलाकनि खां मथे जो वक़्तु गुज़री वियो आहे, पर बाहि कंट्रोल न थी सघी आहे। फायर ब्रिगेड जो अमलो बाहि ते ज़ाब्तो आणण में मसरूफ़ समय ॻोठाणा पिणु पंहिंजी वस और कोशिश में रुधल आहिनि। महिरबानी मोहन तव्हां जूं तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।